गरीबों के लिए इंसाफ नहीं। जो धर्मेंद्र हींअर अहिड़ो जेको आहे सो इंडिया जो नालो आहे जंहिं पंहिंजे कैरियर जो आगाज़ कहिड़े तरीक़े सां कयो ऐं कॾहिं स्टार्ट कयो ऐं खोड़ सारा वीडियो हींअर धर्मेंद्र जे बारे में यूट्यूब ते हली रहिया आहिनि त धर्मेंद्र वफ़ात करे वियो। धर्मेंद्र सां छा मसइलो थियो दोस्तो, मुकमल तफ़सीली वीडियो में ॻाल्हि कंदासीं। धर्मेंद्र पंजाब जे हिकिड़े नंढड़े गांव लुधियाना में जेको आहे सो जनमु वरितो दोस्तो। धर्मेंद्र जो पीउ हिकु मास्तर हुयो प्राइमरी स्कूल में, लेकिन जॾहिं हुनखे फिल्मनि जो शौक़ु थियो, टीवीअ ते ॾिसंदो हुयो फिल्म वग़ैरह ड्रामा वग़ैरह, त पोइ उनखे माउ पंहिंजी चवंदी हुई त तूं वञी कमकार कर, तूं कोन ड्रामनि में वेंदे ऐं तूं छा कंदे। त पोइ उन टाइम खां वठी उनखे शौक़ु जाॻियो फिल्मनि में कमु करण जे लाइ, ड्रामनि में कमु करण जे लाइ। पोइ हिकिड़ी चिठी हुन लिखी दुबई जे बारे में, उते हिकु चिठी फिल्म इंडस्ट्री खे हिकिड़े डायरेक्टर खे चिठी लिखी हुन, त पोइ हुनजो भाॻ ऐं लक खुलियो दोस्तो। उहो चिठी हुनजी कामयाबी सां वञी पुॻी उते। पोइ उन चिठी पढ़ण खां पोइ हिन खे घुरायो वियो दोस्तो। धर्मेंद्र अहिड़ो इंडिया जो हिकु बहितरीनु अदाकार आहे जंहिं ॾुख जा फिल्मूं हुजनि, चाहे हीरो जी अदाकारी हुजे चाहे विलन जी अदाकारी हुजे दोस्तो, हर अदाकारीअ में हुन पंहिंजा जलवा बखेरिया ऐं हर अदाकारीअ में हुन बहितरीनु प्रोफेस कयो दोस्तो। हुन कमु कयो ऐं एतिरो दिलि सां कमु कयो हुन त एतिरी हींअर हो जेको आहे सो पॉपुलर आहे धर्मेंद्र, त यकीन ॼाणियो धर्मेंद्र जी एॾी फॉलोइंग आहे। हींअर बि धर्मेंद्र जा जेके पुट आहिनि, उहो जेको सनी देओल जे नाले सां, धर्मेंद्र जेको आहे सो हुनजे बॉबी देओल जे नाले सां हींअर फिल्म इंडस्ट्री में कमु करे रहिया आहिनि। हींअर 2024 में जे ॻाल्हि कजे त धर्मेंद्र, सनी देओल ऐं जेको आहे सो बॉबी देओल जूं फिल्मूं सभई हिट आहिनि ऐं सभई जेको आहे सो फिल्मूं परदे ते हींअर छायल आहिनि दोस्तो। खोड़ सारा फिल्म तव्हां धर्मेंद्र जा ॾिसंदो, पुराणियूं फिल्मूं, बहितरीनु अदाकारी, बहितरीनु एक्टिंग दोस्तो उन में कई वई। ऐं इहा वाक़ई ॻाल्हि आहे त धर्मेंद्र हींअर बिल्कुलु पोढ़ो थी चुको आहे ऐं हींअर उहो बिल्कुलु हलण फिरण खां जेको आहे सो उनजी तबियत नासाज़ आहे। बाक़ी धर्मेंद्र अञा ज़िंदा आहे, उन जी का बि डेथ वग़ैरह न थी आहे। चंद ॾींहं अॻु में तव्हां इहे फिल्मनि में ॾिठो हूंदो, यूट्यूब ते ऐं फेसबुक ते उनजो जनमु ॾींहुं हुयो दोस्तो। उन जा पुट उन सां गॾु हुया ऐं हिकु केक कटे उन सेलिब्रिटी कई ऐं उन जा चाहण वारा जेके ओस पास जा माण्हू हुया उहे बि उन खां मिलण आया ऐं उन सां जेको आहे सो देखभाल कयूं। त वॾी महिरबानी दोस्तो। मज़ीद वेड़ा जी अगरि वीडियो ॼाणणु चाहियो था त असांजे चैनल खे सब्सक्राइब ऐं सुठो कमेंट ॾेई पंहिंजी राय जो इज़हार लाज़मी ॾींदा। मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में, तेसिताईं ॾींदा इजाज़त।